नाज़रीन, हैदराबाद में फटाकनि जी फैक्ट्री में धमाके सबबि ज़ख़्मी थियल हिकु ॼणो इलाज दौरान फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ फ़ौतुनि जो अंग वधी 11 थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम मला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ही जेको आहे लतीफ़ाबाद 10 नंबर में जेका फैक्ट्री हुई हिन में जेको आहे उहो जेको धमाको थियो हुयो पटाखनि सबबु, उन में जेको आहे उहो पहिरीं 10 फौत थिया हुया, हाणे हिकिड़ो वधीक फौत थियो आहे, जंहिंखां पोइ जेको अंग आहे उहो 11 थी वियो आहे। ही कराची में अंस वल्द हाफ़िज़ अब्दुल सलाम जेको आहे उहो हुते ज़ेर इलाज हुयो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। उन खां पोइ फौतन जो जेको तादाद आहे उहो 11 थी वियो आहे। सलीम मला, महिरबानी जी।